जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। शियो आ काफ़र, सुनी आ काफ़र, मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। सत्यानाश थींदो आ क़ौमुनि जो तॾहिं लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां छुॾिजे, जॾहिं मुल्ह इज़त संधो न थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं घर में भञदे खटोला, रुगो ख्वाब जा ॾींहं महिमान थींदा। रुगो ॾींहं जा ख्वाब महिमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। रेढार धनवान जॾहिं इल्म वारा मरन मुफ़लिसीअ में, रेढार बकिरार धनवान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। पहिरियाण तस्बी ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पो मुस्लमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं, वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। मता धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई, कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। खुशामद जी पुछड़ी बीमारीअ में फाथल, बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा, रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जिते अनपढ़ियल आहे उस्ताद बणिबो, पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा। अदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई, तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। वन पुटनि खे ॾिजनि छा मयारूं, पीउ माउ जे चए में अॼु औलाद न आहे। लखनि ऐं किरोड़नि में ठहनि मस्जिदूं पियूं, आवेले ते मिस्कीन इमदाद न आहे। उहा ई जारी दहशत, उहा ई दादागीरी, अदा तोड़े नाहे फिरऔन शद्दाद नाहे। हणूं था बता कुएं ॾाड़ूं त सिंध था बचायूं, पर अञा सिंध वासिन में इतिहाद नाहे। उहा ई जारी दहशत, उहा ई दादागीरी। अमीरनि जा नींगर पढ़नि पिया था इंग्लिश, ग़रीबनि जे ॿारनि लाइ उस्ताद नाहे। बेदादी नंगिरी ॾिसी कीअं न रोवां, जो ड्रिबाई आ शाइर को जल्लाद नाहे।